अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल शुएब अहमद चनो। तव्हांखे मां ॿुधाई थो हलां तालका मीरो ख़ान जी हॉस्पिटल जे हवाले सां मालूमात ॾींदुमि। मीरो ख़ान में सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधायां त पूरी सिंध जे अंदरि मलेरिया हली रही आहे, पर मीरो ख़ान तालके ऐं सिजावर तालके में इलाही थी रही आहे। मीरो ख़ान जो MS आहे ग़ुलाम अब्बास कहेरी, MS आहे मीरो ख़ान, ऐं डॉक्टर ज़ुल्फ़कार तुन्यो दियो शो कंबर शदा कोता। हाणे इमरान अहमद अंसारी पान ऐं उन जी न्याणी उनखे मलेरिया थी आहे। हू मीरो ख़ान तालका हॉस्पिटल में विया आहिनि, टेस्ट कराइनि था, उनखे मलेरिया न थी आहे। ॿाहिरां कराया आहिनि, हिते था कराइनि कि हिते कोन्हे मलेरिया। ॿिया माण्हू उनजे इमरान कहेरी ही वीडियो ॾिसंदा तव्हां, इमरान अंसारी वीडियो मां तव्हांखे रखंदो, इहा वीडियो ॾिसो। हाणे तव्हां इहा वीडियो ॾिसी इन खां पोइ तव्हां अंदाज़ो लॻायो त हू रहवासी आहियां। कल्ह को मूंखे सी बुखार निकितो, मुंहिंजी अॾड़ी खे सी बुखार निकितो, मलेरिया वियासीं। असां अस्पताल विया आहियूं, नाला लिखाया आहिनि, असांजा नाला लिखियल हे फाड़े छॾिया अथऊं। असांखे धिका ॾिना अथऊं, मनपसंद माण्हुनि जा नाला लिखिया था वञनि ऐं मनपसंद माण्हुनि खे मलेरिया जूं दवाऊं ॾिनी थियूं वञनि। जेको असां पारो ग़रीब वञे थो उनखे नथा ॾियनि। पंहिंजो MS करप्ट उहे दवाऊं खपाए थो ॿाहिरि, ॿुधी अथई। हे असांजा पर्चियूं कटे असांखे धिका ॾिना अथऊं, कढियो अथऊं अस्पताल मां, ऐं तव्हांखे नाला न लिखी ॾींदासीं। टेस्टियूं बि उन्हनि जी था कनि, मनपसंद माण्हुनि जी टेस्टियूं था कनि। सुबुह खां वठी एॾी रश आहे, पंहिंजी मनपसंद माइनि खे माइनि सां बि माना मनपसंद माइनि खे लिखी था ॾियनि हिते। असांजी अपील आहे MS करप्ट खे हटाए वञे। हाणे तव्हां इहा वीडियो ॾिसी इन खां पोइ तव्हां अंदाज़ो लॻायो त हू टेस्ट ॿाहिरां कराए आयो आहे, हिते कराइण लाइ ॿिया माण्हू कराइनि था। जे सोर्सिस आहिनि न, जेको MS इमरान कहेरी खे फ़ोन थो करे न, ओॾी महिल हुनजी चकास थी थी वञे। प्रीमिया क्वीन पहिरियां चइबो आहे कोन, हाणे चए थो प्रीमिया क्वीन आहे, पर उहा उन्हनि लाइ आहे जेके उतां जा वॾेरा या उन्हनि जा स्टोर आहिनि। हाणे इहो इमरान अंसारी साहिबु चए थो त ही प्राइवेट स्टोरनि जी दवाऊं खपाइनि था। हा, इहो असां मञी था सघूं, छो जो MS वारनि जा कम ई लखें रुपया बजट थी अचे, करोड़ रुपया बजट थी हले, हर महीने जी अचे थी, उहे काॾे थी वञे दवाऊं। मां पाण ॿुधायां थो, मां पंहिंजी दवा सां कयां थो। इमरान कहेरी तव्हांखे मां ॿुधायां थो चवां, तव्हां मीरो ख़ान में मां बि मीरो ख़ान जो आहियां, त मीरो ख़ान में मां बि हॉस्पिटल में इन ई हॉस्पिटल में दवा वठणु वियो हुउमि। इहो ई तव्हांजी दवा लाइ असांखे मोटा विया। इमरान अंसारी खे तव्हां कहिड़े हिसाब सां धिका ॾिना आहिनि? हिन महिल ताईं तव्हां वरी चओ था त असां धिका न ॾिना विया, चकास वारो जेको आहे उहो मोकल ते आहे, धिका कंहिं ॾिना। हुन जी पर्ची आहे, दवा लिखी पई आहे, हुन धिका ॾेई पर्ची पाड़े करे हुन मोकिलियो वियो आहे। इहा इंसानियत आहे तव्हांजी? छा तव्हां इन लाइ आहियो? हराम न खाओ। मां बार बार इहो चवंदो आहियां त तव्हां हराम न खाओ, हिलाल खाओ। अलाह साईं जी ज़ात वॾी आहे, अलाह साईं खे तव्हां हिकु ॾींहुं ज़रूरु वेंदव, अलाह साईं हिकु हिकु रुपए जो तव्हां हिसाबु वठंदो। तव्हां ॾोही न आहियो, तव्हां बयानु ॾियो, तव्हां दवाऊं सरिया माण्हुनि खे ॾियो। तव्हां चओ था त असां दवाऊं ॾिनियूं आहिनि, दवाऊं आहिनि, किथे आहे दवा? कहिड़े हिकिड़े ग़रीब खे मिली आहे? तव्हां ॿुधायो न, तव्हां असांखे ॿुधायो त कहिड़े ग़रीब खे दवा मिलंदी आहे मीरो ख़ान शहर जे अंदरि? हा, उन्हनि खे मिलंदी आहे जंहिंजो सोर्स हूंदो आहे, जंहिंजी फ़ोन ईंदी आहे। तव्हां हाणे इहे दवाऊं जेके आहिनि, हाणे ॾिसो न, सिर्फ़ु मीरो ख़ान में प्रीमिया क्वीन थी अचे, छा हुन खां अलावा ॿिया टेबलेट न आहिनि? मीरो ख़ान में बुखार, मलेरिया, उन खां अलावा मथे जो सूर, उन खां अलावा अंदरूनी बीमारियूं, कमज़ोरी, उन खां अलावा काफ़ी ॿी बीमारियूं या धकी था अचनि। उन्हनि ॾींहुं धकी आयो आहे त उनखे धक वारी जेको रोद हादसे जी सुई थींदी आहे, उहा तव्हांजी हॉस्पिटल में मौजूदु न आहे। छो त तव्हां ॿाहिरियां सुई वठी ॾियो त पोइ तव्हांखे उहा हणाईंदासीं। फ़ाइदो कयो सरकारी हॉस्पिटल जो। मीरो ख़ान शहर में असां ॿाहिरां दवाऊं अचूं, डॉक्टर चेक करणु, ॿाहिरि दवा लिखी ॾियणु, फ़ाइदो कयो तव्हांजे हॉस्पिटल जो। तव्हां हुते रिज़ाइन ॾियो। अगरि तव्हां ईमानदार आहियो न, इंसानी नाते तव्हां कमु था कयो, तव्हां रिज़ाइन छो नथा ॾियो? तव्हां लिखो दियो छो ॾे, हर असां दवा न आहे। तव्हां हर चओ दवा आहे, हर था चओ दवा न आहे। मां दियो छो कंबर शदा को ज़ुल्फ़कार तुन्हे साहिब खे इहो अर्ज़ु थो कयां त मीरो ख़ान में तव्हां अवल बि आया हुया। उन ॾींहुं साईं मुनीर अहमद तुन्हे मुनीर अहमद पंवर साहब मीरो ख़ान में तॾहिं धानो हयो हुयो, जॾहिं ब्रोन जो हादसो थियो हुयो, तव्हां दियो छो
आया हुआ मीरो खान दरबार दवा आहे पर थोरो डॉक्टरनि जी गफ़लत जे करे दवा न आहे तव्हां हिन में उहो नोती वठो तव्हांजी बि इज़त नथा कनि तव्हां दियो शो आहियो तव्हां हिन महिल दवा न आहे हीअ वीडियो तव्हां न पहुती हूंदी इमरान अंसारी जी तव्हांखे मां वीडियो थो मोकिलियां तव्हां ॾिसो त हुन ग़रीब सां धिका ॾेई कढाए विया हुननि सां छा इहो तव्हांजो इहो मीरो खान हॉस्पिटल इहो कानून आहे ग़रीबनि लाइ दवा थी अचे न बल्कि स्टोरनि लाइ थी अचे न बल्कि इन वॾेरनि लाइ थी दवा जेका थी ग़रीबनि लाइ थी अचे ग़रीबनि खे त ॾिए न ग़रीबनि खे मिले नथी जेका फैमिली थी अचे उन दवा नथी मिले जेके ग़रीब आवाम जा अचनि था मलेरिया जा टेबलेट जीअं ॿार वञ त 100 रुपए हिकिड़ी के टेबलेट थी मिले स्टोर ते 100 रुपए हिकिड़ी टेबलेट थी मिले तव्हां ॿुधायो त इहे सरकारी जेके आहिनि इहे 50 ते हिकिड़ी टेबलेट ॾींदा हूंदा न उन्हनि खे ज़रूरु हुननि जी बि त बचत थींदी हूंदी छो था ॾियनि इहे मीरो खान जी आवाम मां बार बार मीरो खान आवाम खे इहो अर्ज़ु कंदुमि हथ ॿधी अर्ज़ु कंदुमि मीरो खान जी आवाम तव्हां हिननि जे ख़िलाफ़ु निकिरो रोदन ते अचो MS के ख़िलाफ़ु अचो दियो शो जे ख़िलाफ़ु अचो ताकी दियो शो अचे मीरो खान दियो शो वरी मीरो खान अचे धम एसी ताईं सॼो जेके बि हिननि जा न पहिरीं फर्स्ट ऑफ ऑल मां इहो दियो शो कमर शगा थो चवंदुमि असांखे इहो कहरी खपे ई न गुलाम आबाद कहरी जेको आहे न इहो यको असांजे मुसलिता ॿिनि सालनि खां इहो हिते आहे छो आहे हिते बदिली थी वियो आहे और जतो ई आयो आहे जतो ई हिते हुन एंट्री न आई आहे त हे वरी फौरन वापसि अची वियो आहे कहिड़ो हुन इमरान गुलाम आबाद कहरी जो सोर्स आहे ॿुधायो न असांखे बार बार इहो रखियो वियो आहे छो रखियो वियो आहे इहो असांखे पहिरीं ॻाल्हि त MS ॿियो खपे जेको हुतां जो स्टाफ आहे जेको हुन जो मुलविस आहे जांच करायो दियो साहब तव्हां जांच करायो जेको दवाऊं खपाए थो जेको दवाऊं ग़रीबनि खे नथो ॾिए जेको मलेरिया जी टेस्ट नथो कराए ॿार 500 में 200 में 300 में टेस्ट कराइनि था इहा फ्री आहिनि टेस्ट नथी थियनि उन्हनि खे तव्हां नौकिरी खां या बरवत कयो या मीरो खान बदिली कयो असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे असां मीरो खान में अहिड़ा ऑफिसर ॾियो जेके ग़रीबनि जा हमदर्द हुजनि ग़रीबनि जी दवा ग़रीबनि ताईं पहुचे छो नथी पहुचे मीरो खान में ग़रीबनि जी दवा ग़रीबनि ताईं तव्हां ॿुधायो न इन करे सॼी मां सभ खां पहिरियां मीरो खान जी साफ़ी ॿाहिरि जेके आहिनि अवामी प्रेस क्लब जा दोस्त या तालका प्रेस क्लब मीरो खान जा दोस्त आहिनि उन्हनि अख़बार में बयान ॾिना आहिनि तमामु सुठी एप्रीशिएट था कयूं असां भाउ सफ़दरतनी खे मोहम्मद सफ़र गोपान खे या दादू वर्गे असां हिननि खे एप्रीशिएट कयूं था पर मां तव्हां साथी दोस्तनि खे बि मुंहिंजो तवज़ आहे तव्हां बि भाउ तव्हां हमेशह सच लिखियो आहे तव्हां हिन जे ख़िलाफ़ु सभ खां वधीक लिखो ऐं तव्हां उते वञी करे तालका हॉस्पिटल मीरो खान में वञी करे तव्हां इहो ॾेखारियो लाइव मंज़र त हीअ हॉस्पिटल आहे हीअ ग़रीबनि जा उते वञी करे उते सूर ॿुधो ग़रीबनि लाइ आवाज़ु बणियो तव्हां ई आवाज़ु उठाए सघो था मीरो खान जा सोशल वर्कर जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि चवां थो त जेके तव्हां इंसानी नाते कमु कंदा आहियो उहे बि अज़ीम कुरैशी आहे माशाअल्लाह अज़ीम कुरैशी साहब तमामु सुठो सोशल वर्कर आहे हू इलाही ग़रीबनि जी हमदर्द कंदो आहे ग़रीबनि लाइ आवाज़ु खणंदो आहे ग़रीबनि जी मदद कंदो आहे अज़ीम कुरैशी मां तव्हांखे बि अर्ज़ु आहे त मीरो खान हिकिड़ो गॾु वेही करे मीरो खान जी आवाम खे हिकिड़ो मतिलबु गॾिजाणी कयो जंहिंखां पोइ अहिड़ो लाइअमल जोड़ियो डायरेक्ट उन लाइअमल जोड़ण खां पोइ सभु शयूं हॉस्पिटल जूं मैनेज करे वञनि काफ़ी मीरो खान जा इशूज़ आहिनि काफ़ी इशूज़ आहिनि मां उन्हनि ते ॻाल्हाईंदुमि ज़रूरु ॻाल्हाईंदुमि पर हीउ जेको मेन इशू आहे न ग़रीब मरनि था हू बीमार लॻा पिया आहिनि हिननि खे दवा नथी मिले इन जे करे मां हीउ वीडियो ठाहियो आहे उमेदु आहे हिन वीडियो खां पोइ मीरो खान जी आवाम सुजात ज़रूरु थींदी ऐं मीरो खान जी आवाम ज़रूरु पंहिंजो लाइअमल जोड़ींदी ऐं आवाम रोदनि ते ईंदी हिन करप्ट ऑफिसरनि जे मूंखे ॾिजा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।